ज़रीना बलोच जेका मुमताज़ मुलय जी ॿी घर वारी आहे, उन हिकिड़े वीडियो बयान में अक्सा किंजर जो भी ज़िक्र कयो आहे। अक्सा किंजर जो इन मामले सां छा ताल्लुक़ आहे या न, या हरू-भरू उन ते इल्ज़ाम लगायो थो वञे। अचो त थोड़ो इहो वीडियो ॾिसूं जंहिंमें हूअ अक्सा किंजर जो ज़िक्र करे रही आहे। प्रूफन मूं इन प्रिया चांडे जा ॿ चक्कर इन जूं मंगणियूं करायूं अथनि। हिकु ॾिनी अथनि सजाद चांडे जे भाउ खे मुजाहिद खे, उन मंगणीअ में बि मूंखे मञरायो आहे इन छोकिरीअ। ठीकु आहे, अक्सा जमालीअ जे भाउ खे हीअ उन सां वास्तो हुअसि। उन अक्सा जमालीअ जी माउ सां मां ॻाल्हायो त मुंहिंजी धीअ ख़ुदकशी थी करे, तूं पंहिंजे पुट खे चओ त शादी करे। उन चयसि असां इन जे पीउ कैरेक्टर इन जो पीउ जो ख़राबु आहे, कॾहिं बि इन जी धीउ सां शादी न कंदासीं। हे मुंहिंजी धीअ जी ॻाल्हि। तव्हां ही बयान ॿुधो। इन में चयो त मूंखे पंहिंजी धीअ ज़ोर रखियो त मूंखे अक्सा किंजर जे भाउ सां शादी करणी आहे। मां उन्हनि खे फ़ोन करे चयो त रिश्ते घुरण लाइ चयो, लेकिन हुननि मूंखां साफ़ इनकार करे छॾियो। हुननि मूंखे चयो त तव्हांजे मुड़ुस जो कैरेक्टर ख़राबु आहे, इन जे करे असां तव्हां सां रिश्तो नथा करे सघूं। छा अक्सा किंजर जो वाकई इन मामले सां को ताल्लुक़ आहे, या इहो हरू-भरू उन्हनि ते इल्ज़ाम लॻी रहियो आहे? अक्सा जमालीअ जी माउ सां मां ॻाल्हायो त मुंहिंजी धीअ ख़ुदकशी थी करे, तूं पंहिंजे पुट खे चओ त शादी करे। उन चयसि असां इन जे पीउ कैरेक्टर इन जो पीउ जो ख़राबु आहे, कॾहिं बि इन जी धीउ। इहो बयान तव्हां ॿुधो। इन बयान में केतिरी सचाई आहे इहा कंहिंखे बि ख़बर कोन आहे। हाणे इन जी वज़ाहत अक्सा किंजर पाण अची करे त ख़बर पई सघे थी त केतिरो सचा ऐं केतिरो कूड़ आहे।